अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब और जो अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे ॾेखारींदुसि हिकु अहिड़ी एयरफोन जंहिंजो आवाज़ु तव्हां ॿुधी परेशान थी वेंदा। सिर्फ़ु हुन में आवाज़ु मज़े वारो न आहे, पर हुनजो माइक बि इंतिहाई ज़बरदस्त आहे, जेकॾहिं तव्हां कंपेयर कयो था बोया जी माइक सां, तॾहिं काफ़ी हद ताईं तव्हांखे ईअं लॻंदो त तव्हांजी एक्सटर्नल माइक जो सॼो कमु उहो ईयरफोन करे सघे थो। ऐं उनखां अलावा जेकॾहिं तव्हां हुनजो आवाज़ु कननि में ईयरफोन लॻाए ॿुधो था त इंतिहाई ज़बरदस्त आहे। ऐं मूं हुनखे तक़रीबन चेक बि कयो आहे ऐं हुनजा असल में ॿिनि मुख़्तलिफ़ कलरनि में मूं वटि आहे। जेको हीअ आहे AKG जो आहे, तव्हां ॾिसी सघो था, हीअ AKG जा ईयरफोन आहिनि जेके ओरिजिनल आहिनि। त पोइ देरि छा जी, हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसो। हिन में हिन जो अनबॉक्स कंदुसि ऐं हिन जो ॿियो वेरियंट बि आहे मूं वटि, उनजी बि अनबॉक्सिंग कंदासीं ऐं उनखां अलावा हिन जो आवाज़ बि चेक कंदासीं ऐं हुनजो जेको आवाज़ु आहे ईयरफोन जो माइक जो आवाज़ु उहो बि तव्हांखे ज़रूरु चेक करे ॾेखारींदुसि। ऐं हिन जो ख़रीद करण जो लिंक बि तव्हांखे डिस्क्रिप्शन में मिली वेंदो। अचो त शुरूआत कयूं। तो दोस्तों ये आहिनि AKG जा ट्यून बाय AKG जे नाले सां ईयरफोन। सो तव्हां ॾिसी सघो था ट्यून बाय AKG, जिनखां खोले रखियो। हिन जा ईयरबड्स आहिनि कुझु अलॻि ऐं हिन जी जेका तार आहे उहो बि तमामु सिमिलर ऐं ज़बरदस्त आहे ऐं हीअ कन में हर कन में फिट अचण जे लाइ कुझु एक्स्ट्रा बड्स बि ॾिना विया आहिनि। ठीकु आहे। सो उनखां अलावा मूं वटि हिकिड़ो हुनजो ॿियो पैकेट बि आहे जंहिंमें अछे कलर वारा मूं वटि आहिनि, हीअ कारे वारा आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां अछे कलर में चाहियो था त अछे कलर में बि तव्हांखे मिली वेंदा। सो हीअ अछो कलर आहे, हिनखे खोले था वठूं। हीअ तव्हां ॾिसी सघो था बॉक्स, ऐं हिनखे जी खोलींदव त हिनजी पैकिंग मां तव्हांखे लॻंदो त हीअ वाकई यार एतिरी क़ीमत में तव्हांखे हिन तरह जा ईयरफोन मिलनि पिया, ऐं कोन थो सम्झां त हीअ घटि आहिनि। ठीकु आहे। सो हिननि खे तव्हां ज़रूरु ख़रीद कयो ऐं हिननि खे एक्सपीरियंस हासिलु कयो। ऐं वॾी ॻाल्हि त हिन जो जेको आवाज़ु आहे उहो कमाल जो आवाज़ु आहे वाकई। इन करे कोन पियो चवां, हिन खे मूं इस्तेमालु कयो आहे ऐं कार जो जेको तव्हां ॾिसो पिया त खुलियल आहे, मतिलबु त मूं हुनखे यूज़ कयो आहे। सो हीअ तव्हां ॾिसी सघो था, मुंहिंजा नौ काफ़ी वॾा आहिनि बहरहाल। सो हीअ तव्हां ॾिसी सघो था AKG जी ब्रांडिंग आहे जेका स्टील में आहे ऐं हीअ कन में बिल्कुलु फिट अची था वञनि ऐं ज़बरदस्त आहिनि। तो दोस्तों हीअ हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ियुनि वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो। को बि सवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।